अलाह साईं उनखे तमामु हिकिड़ी सुठी मंज़िल ते पहुचाई जो इहे ई दुआऊं आहिनि ऐं तव्हांजी वॾी महिरबानी जो असांखे थोरो ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो ऐं असां घणो ॻाल्हायो आहे। न साईं तव्हांजी तमामु घणी महिरबानी, तव्हां घणो ॻाल्हायो पर निहायत ई सुठो ॻाल्हायो ऐं जेको तव्हांखे ॻाल्हाइणु घुरिजे हा तव्हां वाक़ई उहो ई ॻाल्हायो, छो जो पीउ माउ जी ख़ुशी जेका आहे औलाद जी ख़ुशीअ में ई समायल हूंदी आहे। तव्हांजी तमामु घणी महिरबानी, लख कुर्ब। असांजी नई टीह जो मारूफ़ रागी साईं आलमगीर सोलंकी साहिबु हिते साम्हूं वेठो आहे। साईं असां अव्हांखे भलीकार था चऊं हसनैन जे हिन प्रोग्राम में। वेलकम वेलकम। हसनैन तव्हांजो बि दोस्त आहे, असांजो बि दोस्त आहे ऐं असां सां इन सां गॾु भाइटियो बि असांजो आहे। जी बिल्कुलु बिल्कुलु। हिन मौक़े ते तव्हां छा चवणु चाहींदव? साईं ॾाढी जेको आहे सो ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे जो हिन तक़रीब में असां शामिलु थी सघियासीं, या असांजी ख़ुशकिस्मती आहे। साईं हसनैन बुखारी माशाअल्लाह हिकु सैयद आहे ऐं हिकु सुठी तबियत रखंदड़ फ़क़ीर सैयद आहे। साईं जो जॾहिं बि हुकुम थींदो आहे असां कहिड़ी बि माना मसरूफ़ियात हुजे असां उन महिल पुॼंदा आहियूं। हींअर बि 2 ॾींहं मां बीमारी जे बिस्तरे ते बिल्कुलु मौजूदु हुउमि, साईं जो हुकुम थियो बर्डे आहे मुंहिंजी पुॼो, माशाअल्लाह आया आहियूं। साईं दुआ बि ॾिनी अॼो के ॾींहं ते तव्हांजे साम्हूं वेठा आहियूं, माशाअल्लाह फिट थी विया ईंदा आहियूं, दुआ पिनण बि ईंदा आहियूं। ऐं अॼु माशाअल्लाह साईं जो जनमु ॾींहुं आहे, साईं खे लख मुबारक। हिन मौक़े ते अव्हां कहिड़ो कलाम ॿुधाईंदव? साईं हिन कलाम जी कंडीशन बिल्कुलु जेको आहे सो तव्हांजी तबियत ॾाढी ख़राबु हुई, बसि साईं ज़हनी तौर ते बिल्कुलु ॿुधायोमांव त बसि भाऊ ताहिर आवाज़ आयो मथे जी, मां चयोसि अॼु सॼो वज़न तव्हांजे मथां आहे। हा बिल्कुलु। पोइ साईं अञा जेको साईं अञा जंहिं महिल केक जी रस्म थींदी त इनशाला पोइ जेको साईं जेको चवंदो कंदासीं। साईं मुश्ताक बुखारी जी शाइरी आहे, उनजो थल जेको आहे साईं जे हुकुम सां। असां नंढपिण खां निभाइण सिखिया हूं, विखूं प्यार वारियूं वधाइण सिखिया हूं। असां नंढपिण खां निभाइण सिखिया हूं, विखूं प्यार वारियूं वधाइण सिखिया हूं। महिरबानी साईं, इहो वाक़ई अव्हांजो कलाम ॾाढो सुठो आहे। बिल्कुलु बिल्कुलु साईं। ऐं तव्हां इक़रार बि कयो था निभाइण सिखिया, निभाइजो बि सही। बिल्कुलु बिल्कुलु साईं। तव्हां साईं मुश्ताक त ख़ूब निभाए थो। तव्हां वॾनि जूं दुआऊं साईं समूह साहिब मीरपुर भुटे खां साईं आया हो। पहिरियों त असां अव्हांखे भलीकार था चऊं हिन प्रोग्राम में, हसनैन बुखारीअ जी सालगिरह जे प्रोग्राम में। अव्हां कुझु चवणु चाहींदव? बाबा असल में त असांजो वजूद जेको आहे असांजो बल्कि हिन काइनात जो वजूद मोहम्मद लोलाकिलमा ख़लक़तिल अफ़लाक हदीस कुदसी आहे। ऐं मोहम्मद अगरि तोखे ख़लक़ न कयां हा त मां काइनात ख़लक़ न कयां हा। ऐं उन्हनि जो कौल आहे आख़िरी जॾहिं उन्हनि जी जॾहिं हयात थी त उन्हनि जा लफ़्ज़ आहिनि, अवां में मां जेका ॿ वज़नी शयूं छॾी वञा, इन ताकुल हेकुम सकलेन किताब अलाह व इतरती अहल बेत। ॿ हम वज़न शयूं, हिकु मुंहिंजो इतरत अहल बेत, अलाह जो किताब। इहे कॾहिं बि मूंखां अलॻि न आहिनि जो हथा की हाउस कौसर ते मूंसां मिलनि। ऐं सादात खे इहो शरफ़ आहे त उन्हनि जी ज़रूरत आहिनि। दुनिया भली केॾा बि पर पाए बि उन्हनि सां कॾहिं बि हमसिर थी नथी सघे, जेको उन्हनि जो शान मान उत्तम आहे। केॾे बि इंसानु कोशिशि करे बि उन्हनि जी हमपला नथो थी सघे, बल्कि पूरो जेको बि जहान आहे उन्हनि जो तुफ़ेल हले थी असल में। ऐं अॼोके ॾींहं ते हक़ीक़तनि त मुंहिंजो इरादो न हुयो जेको आहे आयासीं पंहिंजे कमे कारे, पर इहा दिलि में उकीर हुई त जेकर साईं जन सां मिलिजे माना इहा शइ अंदर में हिकिड़ी झुके पई। ईअं करे साईं बादशाह फ़ोन कई त साईं जी आहे जो सालगिरह हसनैन जी, बसि इहो ॿुधी करे पंहिंजा कम कारियूं छॾे ज़माने खे छॾे करे साईं जन खे हमेशह ख़ुदा शादो आबाद कंदो, असांजी बि हयाती साईं जन खे अलाह अर्पे। महिरबानी साईं। साईं असांजो बहितरीनु सहाफ़ी साईं सईद अहमद फ़रोज़, जंहिंखे मां त चवंदो आहियां त सईद अहमद सईद। साईं जन असांजी महफ़िल में अॼु मौजूदु आहिनि ऐं साईं खे मां गुज़ारिश कंदुमि त हसनैन जे हिन प्रोग्राम में अव्हां शामिलु आहियो, अव्हां छा चवणु चाहींदो? वॾी महिरबानी शाहीन सिंधी साहिबु तव्हांजी। मूंखे त तमामु घणी अॼु ख़ुशी आहे साईं हसनैन जी सालगिरह, उनखे पहिरियों त मां मुबारक पेश कयूं ऐं हिकिड़ो नंढिड़ो
साईं जन जे लाइ शेर बि पेश कंदुमि। माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज, माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे गुल बहार जी। अहिड़ियूं तक़रीबा शाहिन सिंधी साहिबु कॾहिं कॾहिं थींदियूं आहिनि ऐं अहिड़ा मेला अहिड़ियूं दोस्त कॾहिं कॾहिं इहे मजमा थींदा आहिनि। एतिरी तमामु घणी ख़ुशी आहे मूंखे साईं मुश्ताक जी नंढड़े जी। असांजो मोहसिन आहे, अहल बैत आहे, हमेशह अहल बैत आहिनि। असां हिन दुनिया में ॾिठो अहल बैत आहे ऐं क़ुर शरीफ़ आहे। जेकॾहिं असां मुस्लमान उन्हनि जी इज़त न कंदासीं त ॿियो केरु कंदो। पोइ साईं जन खे मां वरी बि हुन जे लाइ मुबारकबाद ॾींदुमि जनम ॾे ते। वॾी महिरबानी शाहिन सिंधी साहिब सां। साईं अवां सभिनी दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी, लख कुर्ब। ऐं हसनैन बुखारी ऐं हीअ असांजो दोस्त, असांजो पीरी, असांजो जानी हसनैन बुखारी, वाह वाह जंहिंखे मां प्यार में रेडियो ते किथे बि हुजां हा त जानी चवंदो आहियां। जानी वाह वाह हे असांजो जानी आहे। साईं तव्हां ख़ुशि आहियो? ठीकु ठाक? हा मां ख़ुशि तबियत सही आहे? तबियत सही लॻी। केक कॾहिं था खारायो? केक खणी अचंदसि हा खाराए। ठीकु आहे, ठीकु आहे, ठीकु आहे। महिरबानी महिरबानी, लख कुर्ब। मुस्तनसर खां त बटे कुझु चओ साईं मुस्तनसर मेहदी, साफ़ी आहे सभु। बिल्कुलु बिल्कुलु। साईं अवां कुझु चवणु चाहींदो साईं हसनैन बुखारीअ जे सालगिरह जे हवाले सां? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं तव्हांजी शहन बाब महिरबानी ऐं जेके बि दोस्त हिते शरीक आहिनि उन सभिनीनि जी महिरबानी जो तव्हां मौक़ो ॾिनो। साईं हसनैन बुखारी जे सालगिरह जे मौक़े ते अॼु हिते इकट्ठे थिया आहियूं ऐं इंतिहाई ॾाढी ख़ुशी थी आहे। ऐं सभ खां पहिरीं मां साईं हसनैन जी ख़िदमत में मुबारक पेश कंदुसि सालगिरह जे मौक़े ते ऐं दुआ आहे परवरदिगार आलम जी बारगाह में त हमेशह साईं हसनैन खे वॾी ॼमार अता फ़रमाए ऐं सिहत और सलामती। आमीन आमीन। महिरबानी साईं। महिरबानी साईं, महिरबानी, लख कुर्ब। अवां सभिनी दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी, अवां सभिनी जा लख अहसान। ऐं हूअ बि चवंदा आहिनि त कंहिंजे ख़ुशियुनि में शरीक थियणु ऐं उन ख़ुशियुनि खे ॿीणो करे छॾणु ऐं हमेशह लाइ यादगार बणाए छॾणु हर कंहिंजो कमु न आहे हूंदो। अवां सभिनी जी तमामु घणी महिरबानी।